अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। नवाजिश करम, शुक्रिया, मेहरबानी, हमें बख्श दी नई जिंदगानी। जनाब कहिड़ा हाल है? सही रहा। मस याद कयो थी, ज़रूर को कम हूंदी, छो जो ईअं तूं कॉन्टेक्ट कंदो ई न आहीं। वो यार ॻाल्हि इहा आहे जो कुछ पैसा खपंदा हुया। हा, मूं त चयो न तूं ईअं कॉल कंदो ई न आहीं। हा सादिक, ॿुधाए केतिरा पैसा खपनि? 70,000। ठीकु आहे, वकार खे मोकिल त वठी वञे। यार मां अॻ में बि तुंहिंजो कर्ज़ी आहियां, हालात थोड़ा सही थिए न त मां तुंहिंजा सभु पैसा वापसि करे छॾींदुसि। हा हा बिल्कुलु, हिन खुशफहमी में न रहिजां त मां तोखे माफ़ करे छॾींदुमि। सही आहे, सही आहे। चङो, मां वकार खे मोकिलियां थी। जल्दी मोकिलिजांसि, कलाक जे अंदरि मूंखे कंहिं कम सां वञिणो आहे। महिरबानी। ठीकु आहे, ओके, अल्लाह हाफ़िज़। बाबा मां कोन वेंदुसि अंकल खां पैसा वठण। मां पोइ भला केरु ॾींदो? मूंखे त चङो में सूरु आहे। ऐं उनारा पुट न सुल्तान मूंखे उतार सुल्तान जुमराणंदो आहे। भला कहिड़ी ज़रूरत आहे ॿियनि खां पैसा वठण जी? कागज़ ज़रूरत आहे तॾहिं त वठां थो न। मूंखे भला शौक़ु आहे छा माण्हुनि जे आॾो हथु टंगण जो? बिजली जो बिल पियारणो आहे, अॼु लास्ट डे आहे, न पियारींदासीं त मथां 700 रुपया दंड लॻी वेंदो। 700 जी रक़म न आहे बाबा साईं, जो ॾाढा परेशान थी आहियो। छॾियोसि तव्हां फ़िलहाल, हिन ॻाल्हि खे बाद में ॾिसंदासीं। 700 तोखे मज़ाक था लॻनि? अॼुकल्ह हिकु रुपयो बि वॾी अहमियत थो रखे। बाबा साईं ठीकु आहे, पर मां कोन वेंदुसि हुन ॾे। आज़म साहब, अस्सलाम वालेकुम आज़म साहब। वालेकुम सलाम सादिक। कहिड़ा हाल आहे खुशाम? करम आहे मालिक जो साहब, तव्हां ॿुधायो कीअं आहियो? सादिक यार ॾे त ख़बर, मां तोखे कॉल करे चयो त तूं छोकिरे खे मोकिल। हा मां मोकिलियांसि थो साहब। यार ॾाहो थी, ईअं नाहे कबो। ॻाल्हि सम्झ सादिक, अॼुकल्ह माण्हू नौकरियुनि जे लाइ दर पदर धिका था खाइनि, ऐं वॾी मुश्किल सां मां मथां वारे साहब खे चई करे राज़ी कयो आहे, ऐं हू छोकिरे सां मिलण थो चाहे ऐं ॾिसण थो चाहे हुन में केतिरी क़ाबिलियत आहे। मोकिलियांसि थो। हा यार मोकिलियोसि न, हिते नौकिरी न अथनि मां हली करे। साहब जे पुठां बि या खोड़ पियल आहिनि, 20-30 त रोज़ फोन ईंदियूं अचनि। कोई साली जी सिफारिश थो करे ऐं कोई भेणीअ जी सिफारिश थो करे। बाबा के त वरी बेसन जा लिफ़ाफ़ा हथनि में खणी बीठा आहिनि। बस तव्हां देर न कयो ऐं छोकिरे खे जल्दी मोकिलियो त मां साहब सां मिलायां। ओके, अल्लाह। वकार, तूं मूंसां कूड़ छो ॻाल्हायो? ॿियो भला मां छा कयां? मां कोन कंदुसि कमु हुन हेठां। एतिरो मां पढ़ियल लिखियल आहियां ऐं कंहिं ऑफिसर यंत्र में कमु कयां। मां पाण ऑफिसर थींदुमि बाबा साईं, दुआ करे तव्हांजी। ख्वाहिश तो मुझी भी है ही बात, लेकिन नौकरी नथियूं मिलनि त तुझे तो कुझु न कुझु त करिणो पवंदो न। बाबा महिरबानी कर, मूंखे टेंशन न ॾे। उमिरि ॾिसे थो पंहिंजी, ॼाण अछा वार पे मथे में। बाबा अॼुकल्ह अछा वार कोन था ॾिसनि उमिरि। चङे दिलि खणी वञ। बाबा मूंखे सुठो कोन थो लॻे जो मां कंहिंजे आॾो हथु फैलायां। त पोइ पाण वञी कमाए न, रुॻो मोबाइल ऐं लोफर दोस्तनि जे पुठियां ॿियो अथई को कमु कर। मूंखे जेका पेंशन मिले थी न, उन मां वॾी मुश्किल सां मां घर जो ख़र्चु पूरो थो कयां।
ॿी काई चोट चढ़ी वई आहे। हुते खां वरी छो थो करे? मैं कई मां कई आशा वञी कंहिं कमकार सां लॻो त जीअं मन पिया अचनि। ओयो शुरू थियो लेक्चर हाणे मुल्क जे हुकुमरान असांजो जीअण हराम करे छॾियो आहे। हेॾे जीअण खां पोइ त भलो आहे माण्हू रोज़ रोज़ हली त न कोन थींदो न। अरे जी काॾे थो वञे? ॿी हिते काॾे थो वञे? मां ख़ुदि कोशिशि कंदो वञा ख़ुदि कोशिशि। वकार 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 परेशान ओहो मुंह ते 12 था वजन से। ओहो राजा मुझे पाड़े में भी हिकिड़ो अहिड़ो हमरा रहंदो सदाई मुंह ते 12 वजंदासीं पर हिकु ॾींहुं हबिशी अगवा करे खड़ी वियसि बाबा। हाणे तूं सम्झंदो हूंदे त असां तोखे सम्झाइण आया आहियूं। असां तोखे सम्झाइण न आहियूं आया तूं भले ख़ुदकुशी कर पर असां मजबूर आहियूं। जीअं हर दफ़े तोखे घर सम्झाए वठी हलंदा आहियूं हाणे बि जेकॾहिं हले त तुंहिंजी महिरबानी थींदी। केॾी न बकवास था कयो तव्हां। अरे अरे बोर फिल्म आख़िर तोसां मसलो आहे छा? पीउ खे परेशान कंदे तोखे शर्म नथो अचे? तव्हांखे केरु चयो त मन खे परेशान कयो आहे? चाचे फोन करे घरां ॿुधायो आहे त जवान घरों कावड़ियो निकितो आहे। अरे अरे शर्म नथो अचे? पीउ खे ख़ुदकुशी करण जी धमकी ॾेई आहे। परेशान करे निकतो आ रोज बेचारो पीर तने हिक हिक के फोन ते इलाव तो करे त हिन के गोले अचो थे एडू भला चाची वट बैलेंस अची काढो थो। बात तो बंद कर न त प्लास्टर आणी छदीनो था। मां बेज़ार थी वञा ज़िंदगी मां बाबा जो रोज़ लेक्चर ॿुधी ॿुधी। हाणे त मूंखे ईअं थो लॻे ॼण मां ज़मीन ते बोझ आहियां। धूड़ पई थई मुंह में सुबुह सां हिन निभागे जे असां मुंह पिया मार पवई अलाए कीअं असांजो ॾींहुं गुज़रंदो। चाचे खे फोन करे ॿुधाए त शाही लानत मिली वई आहे। हेलो सिराज वकार मिलियो? चाचा सादिक तव्हांजी सुखड़ी मिली वई आहे वाह। कन खोले ॿुध मिस्टर बेज़ार को बि उबतो सुबतो लफ़्ज़ ॻाल्हायूं न त ईअं खिलाफ़ करे छॾींदो मां। हा बाबा। हा वकार तोखे ॾिसां ई न। हा बाबा। यार तूं त मूंखे सफ़ा परेशान करे छॾियो आहे। वकार हेलो हाँ चाचा सादिक पुचर यार रोई छो तू? यार मां पंहिंजी ज़िंदगी में बेज़ार थी वियो आहे। एतिरा साल पढ़ाई कई मूं पोज़ीशन कई
हेॾा ख़र्च थिया पढ़ाईअ ते ऐं ट्यूशन ते, पोइ बि हिन वक़्तु ताईं मां वांदो वटि वञा ऐं ताना तुनका थो ॿुधां मां। मिस्टर बेज़ार, तू पंहिंजी थोरो डिमांड घटि त कर न। यार कमकार त खोड़ था मिलनि, त पोइ मां एतिरो पढ़ियमि छा लाइ? छो मां रातिनि जा एतिरा उजागा कया? छो मां पंहिंजो सुकून तबाह कया? छो मां ॿिए नाल ज़िंदगी न गुज़ारियो? ॾींहं राति में छो किताब न पढ़ियो मां? राजा, तो वटि जवाब आहे त ॾेसि। मूंखे पाण शो लफ़्ज़ जो जवाबु अॼु ॾींहं ताईं मिलियो ई न आहे। वकार तोखे कंहिं चयो आहे त तालीम हासिल करण जो मतिलबु इहो आहे त नौकरी मिलंदी? तालीम त इंसान जी टीं अख आहे, जेका सही ग़लति जी तमीज़ थी सेखारे। जॾहिं पेट खाली हुजे ऐं जॾहिं खिसा खाली हुजनि ऐं जॾहिं असां पंहिंजी ख़्वाहिश पूरी न करे सघूं ऐं पंहिंजनि जी उमेद पूरी न करे सघूं त पोइ बुरे भले जी तमीज़ न रहंदी। ओ जानी, पेट ऐं खीसन भरण जा वॾा तरीक़ा थी। ॾिस, असां वारो सजाद कंहिंजो कपिड़ा इस्त्री करे, शकील प्राइवेट स्कूल में टीचिंग थो करे, नसीर वीचारो रक्षा थो हलाए, सुधीर प्राइवेट जॉब थो करे। ऐं हाणे महिरबानी करे चुप करे वियो, मूंखे बेज़ार न कयो। छो चुप कयां? कोई पढ़ियल लिखियल न आहिनि छा? यार सभिनी वटि डिग्रियूं आहिनि। राजा, नसीर, वसीम ऐं मां सभु ऐं पढ़ियल लिखियल आहियूं। शैतान खे यादि कयोसीं, शैतान हाज़िर।